बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। आहियां जी मेज़बान आबदा बलोच ऐं ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां सभिनीनि खे भलीकार। ईद जो ॾिहाड़ो आहे, वॾो ॾिहाड़ो आहे। इन ॾिहाड़े जी तव्हां सभिनीनि खे खोड़ सारियूं वाधायूं मुंहिंजी तरफ़ खां, सॼी टीम जी तरफ़ खां, आवाज़ टीवी जी सॼी सथ जी तरफ़ खां तव्हांखे ईद जूं मुबारकूं क़बूल हुजनि। उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदा, ईद तव्हांजी सुठी गुज़रंदी हूंदी ऐं यकीनन ईद आहे, सेलिब्रेशन्स आहिनि, सुठे तरीक़े सां मज़ेदार क़िस्म जा जेके खाधा आहिनि उहे तव्हां यकीनन तयारु कंदा हूंदा। अॼु असांजे किचन में बि ईद आहे त मज़ेदार क़िस्म जा खाधा बि आहिनि। अॼु ज़रदो तयारु थो थिए ऐं इन सां गॾोगॾु असां तयारु कंदासीं चिकन कढ़ाई। त सभिनीनि खां अॻ में कुझु टमाटा मां हिते कटे रखिया आहिनि, इहे हिन में ऐड कंदासीं ऐं इन टमाटनि खे कुक कंदासीं। थोरो मां हिन में पाणी ऐड थी कयां ऐं टमाटनि खे जल्दी जल्दी कुक कंदासीं त सुठे तरीक़े सां इहे पचणु शुरू थी वञनि। अच्छा, इन सां गॾोगॾु हिते असांजो जेको पाणी आहे उहो बॉइल थो थिए ऐं इन में मां चांवरनि खे बॉइल कंदमि। ज़रदे जा चांवर तमामु ईज़ीली तव्हांखे मार्केट में मिली वेंदा। सेला राइस हूंदा आहिनि, उन्हनि में जेको आहे सो ज़रदो मोस्टली तयारु कयो वेंदो आहे। त उन्हनि में तव्हांखे तयारु करिणो आहे, तव्हां चई सघो था उन्हनि खे त भई असांखे ज़रदे जा राइस खपनि। अच्छा, हिते जेको असांजो टमाटा आहिनि उहे करण जे लाइ असां हिते रखिया आहिनि। इनखे बि थोरो कंदासीं कवर। चलो, हे हिते कवर थी वियो। अच्छा, इन सां गॾोगॾु छा कंदासीं त हे जेका असांजी चिकन आहे इन में थोरो मसालो विझी करे था रखूं त थोड़ी मज़ेदार थी वेंदी, थोड़ी चटपटी थी वेंदी। ऐं हे अची वियो थूम ऐं अदरक जो पेस्ट। हिकिड़ो वॾो चिमचो था खणूं, तमामु शयुनि खे थोरो सुठे तरीक़े सां मिक्स कयो। थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐं हिन में असां ऐड कयोसीं कढ़ाई जो मसालो। तमामु शयुनि खे मिक्स कंदासीं। थोड़ी देरि जे लाइ चिकन खे रखो त जीअं चिकन जेका आहे सा मज़ेदार ऐं चटपटी थी वञे। टमाटा थोड़ा अञा सॉफ्ट था थियनि त पोइ मां हिन में चिकन ऐड कंदमि। ऐं जेकॾहिं कढ़ाई आहे त खोड़ सारा जेसीं ताईं सावा मिर्च न हुजनि त मज़ो न आहे ईंदो। ज़बरदस्त सावा मिर्च हिन में शामिलु कंदासीं, सावा धाणा, थोड़ी अदरक ऐं असांजी चटपटी जेका कढ़ाई आहे सा तयारु थी वेंदी। अच्छा, ज़रदे ठाहिण जे लाइ जेके तव्हांजा चांवर हुजनि कंप्लीट बॉइल हुजणु खपनि। ज़रा बि उन्हनि में कसर असांखे नथी खपे, मतिलबु कंप्लीट असांखे चांवर बॉइल खपनि। छो त जॾहिं खंड वेंदी आहे न चांवरनि में त चांवर सख़्तु थी वेंदा आहिनि। त जेकॾहिं तव्हां अॻाटो ई पंहिंजे चांवरनि खे सख़्तु रखंदव, कनी रखंदव त ज़रदो मज़ेदार न थींदो। चांवरनि खे ज़बरदस्त 100% तव्हांखे कुक करिणो आहे। उन खां बाद में असां हुन में ऐड कंदासीं खंडु। त हे अची विया। अच्छा, हे अची विया असांजा राइस जंहिंखे असां पुसाए करे रखियो हुआसीं। इहे मां ऐड थी कयां। हे असांजा जेके पाणी बॉइल थो थिए, हिन में ऐड कंदासीं हे चांवर। असां पुसाए करे रखिया हुआसीं, हिन में ऐड था कयूं। तक़रीबन 2 घंटा हे जेके असांजा सेला राइस हूंदा आहिनि इन्हनि खे घणो पुसाइणु खपे। 2 घंटा मिनिमम तव्हां इनखे पुसाईंदव, इन खां घटि मज़ो न कंदा। सुठे तरीक़े सां तव्हां इनखे वक़्तु ॾिजो, सुठे तरीक़े सां हे पुसायो ऐं उन खां बाद में हिन जो तयारु थींदो ज़रदो। चलो, हे बि मां पाणी लाहे थी वठां। चलो जी, ऐड कयासीं चांवर। ऐं ॿीहर मां इन्हनि खे ढकु ॾेई छॾींदमि। इन्हनि चांवरनि खे कंप्लीटली ॻरण ताईं पचाइणो आहे। अच्छा, थोरो जेको गरम पाणी आहे उहो मां अलॻि थी कयां ऐं उन में असां ऐड कंदासीं
हे जेके बादाम आहिनि इन्हनि खे थोरो असां गरम पाणीअ में असां पुसाए रखंदासीं। हिन जी स्किन रिमूव हूंदी न त हे अञा बि सुठा लॻंदा, ॾिसण में ख़ूबसूरत लॻंदा। थोरो मां इन में ऐड थी कयां हे असांजो गरम पाणी, थोरो शामिल कंदासीं बसि। जेसीं ताईं चांवर बॉइल थींदा त हिन जी स्किन जेका आहे सा रिमूव थी वेंदी। अच्छा, हिन में असां ऐड था कयूं बादाम, किशमिश शामिल कंदासीं ऐं जॾहिं मां हिनखे भगार ॾींदमि त पोइ थोरा लौंग, दालचीनी, नंढड़ा फोटा ऐं खोपरो उहो शामिल कंदासीं। तमामु शयूं तमामु ज़बरदस्त लॻंदियूं असांजे ज़रदे में। अच्छा, हे टमाटा हिते मां कुक पई कयां ऐं थोरा तयार थी विया आहिनि। इन में असां हाणे ऐड था कयूं ते असांजी मसाले वारी जेका चिकन आहे इहा इन में शामिल था कयूं त जीअं ई ॻरणु शुरू थी वञे। ऐं हींअर असां हिन में शामिल कंदासीं तलो बनास्पति गिहु, उहो ऐड कंदासीं तक़रीबन हाफ कप। चलो जी, हिनखे पोइ हिते था रखूं। अच्छा जी, हे अची वियो तलो बनास्पति गिहु, इहो असां ऐड था कयूं पंहिंजे हिन कढ़ाई में ऐं इहो असां शामिल कंदासीं हाफ कप। कढ़ाई हुजे, कोरमो हुजे, तीरो हुजे त सुठो लॻंदो। असांजा जेतिरा बि पाकिस्तानी खाधा आहिनि ऐं तलियो जो चवणु आहे त स्पेशल प्रो ग्रोथ इन में फॉर्मूला आहे, जंहिंजे करे ॿारड़ा बि चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो, असांखे सेहतमंद बणायो। चलो जी, गिहु अची वियो, टमाटा अची विया ऐं असांजी चिकन अची वई। मूंखे कयूं था कवर, ऐड कंदासीं हिन में सावा मिर्च। कढ़ाई हुजे, सावा मिर्च न हुजनि त पोइ मज़ो न ईंदो। मां हिन में सावा मिर्च थी ऐड कया। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं ज़रदे जी त हिकु त तव्हांखे इहो ख़्यालु रखिणो आहे त ज़रदो तव्हांजो कंप्लीटली जेके चांवर आहिनि उहे ॻरियल हुजनि। इन खां अलावा खंडु इन में केतिरी पवंदी, जेतिरा चांवर हूंदा एतिरी खंडु हूंदी। हाफ के जी असां चांवरनि जो इस्तेमालु था कयूं त हाफ के जी तव्हां हिन में ऐड कंदा खंडु। इहो इन जो रेशो आहे ऐं ईअं ई तव्हां इनखे तयारु कंदव। चलो हाणे मां इन में इहे जेके मिर्च आहिनि इहे बि ऐड थी कयां त जीअं इहे बि सॉफ्ट थी वञनि। चलो जी, थोरो इनखे मिक्स कंदासीं ऐं अगेन मां हिनखे ढक थी ॾियां ऐं थोरो चेक पंहिंजो कंदा हलूं चांवरनि खे। तक़रीबन 2.5-3 घंटा थी विया आहिनि इन्हनि चांवरनि खे असां पुसाए रखियो अथसीं ऐं हाणे इनखे कंप्लीटली ॻरणा ताईं इनखे असांखे पचाइणो आहे। चलो थोरो इनखे कुक कंदासीं, चांवर सुठे तरीक़े सां ॻरी वञनि। इन खां बाद में इन में ऐड कंदासीं हिकिड़ो भगार आहे जेको इन जो लॻंदो ऐं उन में ऐड कंदासीं तलो गिहु, उहो असां हिन में शामिलु कंदासीं। उन खां बाद में नंढड़ा फोटा आहिनि उहे खोले करे असां हिन में शामिलु कंदासीं। 3 खां 4 उहे ऐड कयो ऐं खोपरो आहे उनखे गॾु फ्राए कंदासीं। इन सां गॾोगॾु जेके बादाम आहिनि उन्हनि खे फ्राए कंदासीं। मतिलबु ऑलमोस्ट सॼो जेको तव्हांजो ड्राई फ्रूट आहे उहो फ्राए थींदो। छो हाणे तव्हां हटाए था छॾियो। ऐं जेको खोपरो आहे उनखे बि थोरो कट था करे रखूं जीअं उहो बि असां फ्राए कयूं। चलो जी, जेको तव्हांखे ड्राई फ्रूट सुठो लॻे थो उहो तव्हां इन में शामिलु करे सघो था, पर मोस्टली बादाम ऐं
खोपरो, पिस्ता, नॉर्मली इहे शयूं ऐड कयूं वेंदियूं आहिनि। अच्छा, अशरफी आहे उहा असां हिन में शामिलु कंदासीं। हे अची वियूं असांजूं अशरफियूं। इहे असांखे ज़र्दे में ऐड करणियूं आहिनि। अच्छा, ज़र्दो जेको आहे सो अछे रंग जो बि तयारु कयो वेंदो आहे ऐं ज़र्दे जे रंग सां बि तयारु कयो वेंदो आहे। जीअं तव्हांखे सुठो लॻे ईअं तव्हां पंहिंजो ज़र्दो ठाहे सघो था। अच्छा, मूंखे पर्सनली थोरो वाइट कलर में घणो सुठो लॻंदो आहे, पर तव्हांखे फिको पसंदि आहे त उहो तयारु कयो। ज़र्दे जो रंग मां वटि मौजूदु आहे। जॾहिं मां हिन में खंडु ऐड कंदमि त उन खां बाद में ज़र्दे जो रंग बि शामिलु कंदासीं, छो त खंडु इलाही पाणी छॾींदी आहे। त खंड जो पाणी हूंदो, ज़र्दे जो रंग हूंदो, तव्हांजा जेके चांवर आहिनि उहे सुठे तरीक़े सां उन्हनि में रंग अची वेंदो। हाफ के जी जेकॾहिं चांवर आहिनि, हाफ के जी तव्हां हिन में खंडु ऐड कंदव। इहो इन जो रेशो आहे, त बिल्कुलु बैलेंस में रहंदो आहे इन जो मिठो, न घणो ऐं न घटि। जेकॾहिं तव्हांखे इलाही घटि खपे त पोइ तव्हां हिनखे थोरो घटि कयो खणी, पर नॉर्मली वेट में चांवरनि जेतिरी ई इन में खंडु पवंदी आहे। थोरो चिमचो हलाईंदा हलूं। कंप्लीट डन। चांवरनि में ज़रा बि जेका कसर आहे उहा असांखे नथी खपे। बिल्कुलु कंप्लीट हिनखे डन कंदासीं। ऐं जॾहिं चांवर बिल्कुलु सॉफ्ट थी पवंदा, मां हिनखे छन्नीअ में छाणे ऐं पोइ इन में खंडु ऐड कंदासीं ऐं अलॻि सां जेके नट्स आहिनि उन्हनि खे फ्राए करे, गरम मसालो थोरो जंहिंमें लौंग, दालचीनी, नंढड़ा फोटा, इहे फ्राए करे इहे असां हिन में ऐड कंदासीं। ऐं गिह में ई हिनखे तयारु कजो। ज़र्दो गिह में इलाही मज़ेदारु लॻंदो आहे, त गिह में कंदासीं ऐं मथां वरी असां हिन जे ऐड कंदासीं खोयो। सुठो लॻंदो आहे इलाही। चलो जी, मूंखे पोइ हिते था रखूं। चांवरनि खे चेक कंदा हलूं ऐं गॾोगॾु जेका असांजी चिकन आहे उनखे बि मां ॾिसंदी थी वञा। टमाटा, कढ़ाई जो मसालो, चिकन ऐड कईसीं, सावा मिर्च असां हिन में शामिलु कया आहिनि ऐं लास्ट में हिन में वेंदा लीमो ऐं अदरक, उहा असां इन में शामिलु कंदासीं। थोरा सावा धाणा इन में ऐड कंदासीं ऐं ज़बरदस्त असांजी जेका चटपटी कढ़ाई आहे न उहा थी वेंदी तयारु। चलो उनखे मिक्स था कयूं। खोपरे खे कटे करे ऐं जेके अशरफियूं आहिनि उन्हनि खे बि असां थोरो कटींदासीं जेसीं ताईं असांजा चांवर बॉइल था थियनि। तमामु शयूं रेडी था कयूं असां पंहिंजो। थोरो अञा हिन में खोपरो ऐड था कयूं, बसि काफ़ी आहे। अच्छा, इन सां गॾोगॾु जेके अशरफियूं आहिनि उन्हनि खे बि थोरो कटे था वठूं। तमामु वॾियूं सुठियूं न लॻंदियूं। अच्छा, इहे सभु शयूं पवंदियूं जॾहिं असां हिन में खंडु ऐड कंदासीं तॾहिं। चलो जी, अची वियो असांजो। ॾाढो ईज़ीली मार्केट में मिली वेंदियूं आहिनि सायूं ऐं ॻाढ़े रंग जूं, जेके फ्रूट केक में बि यूज़ थींदियूं आहिनि अमूमन। चलो जी, ये अची वियो। कटे करे हिन जो साइड्स थोरो नंढो कंदासीं त जीअं सॼनि चांवरनि में सुठे तरीक़े सां डिस्ट्रीब्यूट बि थी वेंदी। चेक कंदा हलंदासीं चांवर जीअं चांवर असांजा सुठे तरीक़े सां ॻरी वेंदा। अच्छा, हे अची वियूं असांजूं किशमिश। किशमिश खे बि थोरो पाणीअ में पुसाए रखो त जीअं हिकु त मिटी बि हिननि जी हली वेंदी, ॿियो किशमिश साइज़ में बि वॾी थी वेंदी आहे, सुठी थी वेंदी आहे। अच्छा, हे अची विया असांजा बादाम। इन जी जेका स्किन आहे इहा रिमूव था कयूं। थोरे गरम पाणीअ में भुॼाए रखो त आसानी थी पवंदी। स्किन रिमूव थियल हूंदी आहे त सुठो लॻंदो आहे। अच्छा, इनखे फ्राए करे असां कढी रखंदासीं त जीअं जॾहिं गार्निशिंग कंदासीं न त पोइ असां इन में बादाम ऐड कंदासीं स्पेशली, ऐं खोयो उहो शामिलु कंदासीं, किशमिश आहे।
थोड़ो फ्राई करे रखंदासीं त इन जो टेस्ट जेको आहे सो ज़बरदस्त थी वेंदो। सभिनी बादामनि जी स्किन रिमूव कंदासीं ऐं बिल्कुलु मामूली फ्राई थींदा, ईअं न थिए त सड़ी वञनि, बसि लाइट सां कलर। ऐं चांवरनि खे बि चेक कंदा हलूं। थोड़ा इहे अञा तयार थींदा। अच्छा, जेका चिकन जी कढ़ाई आहे उनखे बि थोरो चिमचो हलाईंदा हलूं। खुशबू इलाही ज़बरदस्त थी अचे। थोरो अञा हिनखे पचण ॾींदासीं ऐं पंहिंजी तयारी करे वठूं जेका असांखे ज़र्दे जे लाइ शयूं खपनि। अशरफियूं ऐं बादाम अची वियो, खोयो, खोपरो आहे ऐं किशमिश आहे, जेका तव्हांखे शयूं सुठियूं लॻनि थियूं, जंहिंजी अस्तात हस्बे अस्तात तव्हां इस्तेमालु कयो। चलो जी, थोड़े गर्म पाणीअ में डिप कयो त जीअं ईज़ीली हिन जी जेका स्किन आहे सा रिमूव थी वञे। चलो जी। अच्छा, जेका असांजी कढ़ाई आहे हिन में लास्ट में थोड़ी अदरक ऐं धाणा विझी करे हिनखे सर्व कंदासीं नान सां ऐं पराठनि सां बि इलाही सुठी लॻंदी आहे। उन सां तव्हां इस्तेमालु कयो जीअं तव्हांखे भलो लॻे थो। असांजो इहे ई देसी जेके खाधा आहिनि न, कंहिं बि क़िस्म जी सेलिब्रेशन्स हुजनि, इहे ई मज़ेदार लॻंदा आहिनि। असांजी बिरयानी थी वई, कढ़ाई आहे, पावा आहिनि, निहारी, कोरमो, तमामु सुठा इहे ई लॻंदा आहिनि। ऐं कढ़ाई ठाहिण बि इलाही ईज़ी आहे, मुश्किल न आहे बिल्कुलु बि। मर्द हज़रात बि कढ़ाई झटपट ठाहे वेंदा आहिनि। अच्छा, चांवर जेके आहिनि न, हाणे असांजा ऑलमोस्ट डन आहिनि। ॿीहर चेक कंदी हलां। जीअं मां तव्हांखे स्टार्टिंग में ॿुधायो त चावल असांखे कंप्लीटली ॻरियल खपनि, कंप्लीटली 100%। हिकिड़ो परसेंट बि जेके चांवर आहिनि उहे असांखे कचा नथा खपनि, छो त जीअं ई असां इन्हनि में खंडु ऐड कंदासीं इहे हार्ड थी वेंदा। जेकॾहिं अॻाटो ई हार्ड हूंदा न त पोइ तव्हांजा चांवर कंहिं कम जा न रहंदा। बिल्कुलु कंप्लीटली इहा ई हिकिड़ी टिप आहे। जेकॾहिं मां ज़र्दे जी हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि कयां, इहा ई हिकिड़ी टिप आहे ज़र्दे जी। ऐं जेकॾहिं तव्हां हिन ॻाल्हि जो ख़्यालु रखंदव त तव्हांजो ज़र्दो सुठो ई ठहंदो। बसि कंप्लीटली ॻरियल हुजनि। सेला चांवरनि जो इस्तेमालु कयो जेके ज़र्दे जे लाइ हूंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं मार्केट में वञी चवंदव त हू तव्हांखे ईज़ीली ज़र्दे जे चांवरनि जे नाले सां तव्हांखे इहे चांवर ॾेई छॾींदा। इन में ई मोस्टली जेको ज़र्दो आहे उहो तयारु थींदो आहे। प्रोफेशनली बि इन में ई तयारु कंदा आहिनि। थोरो टेस्ट इन जो सुठो ईंदो आहे। माण्हू इन में बिरयानी बि ठाहींदा आहिनि, पर ज़र्दो जेको आहे सो मोस्टली इन्हनि चांवरनि में ठहंदो आहे। चलो, हे बादामनि जो असांजो कमु थी वियो आहे कंप्लीट। चांवर बि ऑलमोस्ट रेडी आहिनि। छाणी मां वटि मौजूदु आहे ऐं जेके चांवर आहिनि उन्हनि खे छाणे था वठूं। थोरी मां हिकु दफ़ो पंहिंजी कढ़ाई चेक कयां, उन खां बाद में असां चांवरनि जी तरफ़ अची वेंदासीं। थोरी कसर आहे अञा, बसि उहा थी वञे। अच्छा, कढ़ाई बि असांजी ज़बरदस्त तयारु थी थिए। हिनखे पचण ॾींदासीं, छाकाणि त अञा असां ज़र्दे जा असांजा चांवर बि पचनि था त हे बि पचंदी रहंदी। रिकैप ॾींदी हलां त कढ़ाई जो मसालो ऐड कयोसीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट। थोरी देरि जे लाइ तव्हां चिकन खे रखो, उन खां बाद में गिह खे गरम कयो। टमाटा असां इन में शामिलु कयासीं ऐं टमाटा ऐड करण खां बाद में थोरा पची पवनि त तव्हां इन में ऐड कयो पंहिंजी चिकन। ऐं चिकन खे शामिलु करण खां बाद में उनखे ढक ॾेई रखी छॾियो। चलो, चांवर हाणे कंप्लीटली असांजा ॻरी विया आहिनि, त हाणे असां इन्हनि खे कढी सघूं था। इहा आहे मां वटि हिकिड़ी छाणी, इन में असां चांवर कढंदासीं।
चलो जी, ये अच्छी हुई छाणी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गरम हो रहा है। चलो जी, हे चांवर जी असांजी देगड़ी वापसि अची वई। इन में मां ऐड थी कयां ½ kg खंड, अची विया असांजा राइस। जेका रिमेनिंग खंड आहे इहा इन में ऐड कंदासीं। अच्छा, हाणे जेका खंड आहे न उहा पंहिंजो पाणी बि छॾींदी, त इनखे ड्राई करिणो आहे। बेसिकली जेको खंड जो पाणी आहे उहो ड्राई थींदो। बाहि जेका आहे सा असांजी तेज़ ई रहंदी, त जीअं झटपट असांजो इहो कमु थी वञे। थोरो चांवरनि खे फैलाए करे ऐं चाहियो त इन स्टेज ते ज़र्दे जो जेको रंग आहे मां थोरो केवड़ा वाटर मिलाए हिन में ऐड थी कयां, त जीअं ख़ुशबूदार बि थी वेंदो ऐं मज़ेदार बि थी वेंदो। चलो जी, हे थी वियो। इनखे थोरो कंदासीं मिक्स, त जीअं सभिनी चांवरनि ते जेको कलर आहे उहो बि यकसां तौर ते अची वञे। अच्छा, हिकिड़ो ॿियो पैन खणी करे उन में ड्राई फ्रूट्स ऐं जेका असांजी इहा गरम मसालो आहे इहो कड़कड़ाए करे इन में शामिल कंदासीं। अच्छा, जेके अशरफियूं आहिनि उहे बि असांखे ऐड करणियूं आहिनि। मां थोरी कढ़ाई पंहिंजी ॾिसी हटां। अच्छा, हिकिड़ो ॿियो पैन था खणूं। अच्छा जी, हे अची वियो असां वटि हिकिड़ो पैन। हे कढ़ाई मां लाहे हिते थी रखां। हिन में ऐड कंदासीं थोरो गिहु, अच्छा, बाक़ी जो जेको असांजो गिहु आहे तक़रीबन अधु इहो हेॾे ऐड थी वेंदो। अच्छा, हिते असां गिहु शामिल कयोसीं ऐं इन में कड़कड़ाईंदासीं इहे असांजा साबित गरम मसाला, जंहिंमें लौंग, नंढड़ा फोटा इहे अची विया। हिन में असां गिहु शामिल कयोसीं, खंड अची वई, चांवर कंप्लीटली ॻरियल। चलो जी, हाणे एतिरी देरि ताईं पचाईंदासीं त इहे जेके चांवर आहिनि इहो पाणी खंड जो सुकी वञे बसि। ऐं यकीनन इहो कमु थींदो असांजो तेज़ बाहि ते। हिते हाणे फ्राई था थियनि असांजा थोरा गरम मसाले में बसि दालचीनी आहे, थोरी लौंग, ॿ टे असांजा नंढड़ा फोटा आहिनि, बसि दैट्स इट। थोरो फ्राई करे ऐड करे छॾींदासीं पंहिंजे हिन ज़र्दे में। चांवरनि खे कंप्लीटली ॻारियो। ॻारण खां पोइ ते खंड ऐड कंदासीं, गिहु ऐड कंदासीं ऐं इहो असांजो जेको गरम मसालो आहे इहो कड़कड़ाए शामिल कंदासीं।
केवड़ा वाटर में मां रंग ऐड कयो आहे उहो असां चांवरनि में ऐड कयोसीं। चांवर बिल्कुलु ॻरियल आहिनि, बसि इहो जेको असांजो पाणी आहे न इहो असांखे ड्राई करिणो आहे बसि। दैट्स इट। हे अची वियो असांजो थोरो नंढड़ा फोटा लौंग ऐं दालचीनीअ जा टुकड़ा। ज़बरदस्त ख़ुशबूदार थी वेंदो त सुठो लॻंदो। अच्छा जी, हे अची वियो। ऐं हाणे जेको असांजो गिहु आहे हुन में फ्राई था कयूं। हे असांजी अशरफियूं ऐं इन में फ्राई थींदी हे असांजी किशमिश। किशमिश सां गॾु हे अची वई ॾूंघी। चलो जी। अच्छा जी, थोड़ी फ्राई थिए पोइ मां लास्ट में इन में ऐड कंदमि इहे असांजा बादाम, इहे शामिल कंदासीं। जी असां स्किन खे रिमूव कयोसीं। ज़बरदस्त असांजी गार्निशिंग भी आहे ऐं यकीनन इहे असांजा इंग्रेडिएंट्स भी आहिनि। ॾिसो फैलियल बर्तन हुजे ऐं हे असांजो ऑलमोस्ट रेडी थियण वारो आहे जेतिरो बि। अच्छा, हे हाणे जेको पैन आहे न इहो मां हितां हटायां थी ऐं अगेन कढ़ाई त असांजी अचे वेंदी। हुनखे प्लेट में लाहे था रखूं। खिलियल खिलियल असांजा ज़बरदस्त राइस। जेका कढ़ाई आहे उहा भी बिल्कुलु तैयार थी वई आहे, उनखे भी डिश आउट था करे वठूं। कढ़ाई जी भी जेका बाहि आहे उनखे कंदासीं बंदि। थोड़ो खोयो ऐड कयो ऐं थोड़ा असांजी हे चलो जी हे भी बंदि थी वेंदी। हिन तरफ़ भी बिल्कुल लास्ट में खोए खे पचाइण जी बिल्कुल भी ज़रूरत ना है। ये अची विया असांजा नट्स, बादाम ऐं अशरफियूं। बस चलो जी है तैयार थी वियो। ऐं जेका कढ़ाई आहे उनखे भी डिश आउट था करे वठूं। उनजी भी बाहि असां कई अथसीं बंदि। अच्छा, थोड़ा हिन में धाणा ऐड करे उनखे मिक्स कंदासीं ऐं सर्व कंदासीं। चलो जी, तो साइड्स इन जी क्लीन था करे वठूं। ऐं हे अची वियो असांजो ज़रदो ऐं चिकन कढ़ाई। उम्मीद आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻी हूंदी ऐं ज़रूरु ट्राई कजो, ठाहिजो। वक़्त बि थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं वेंदे वेंदे हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं ऐं इंशाअल्लाह ताला वरी तव्हां सां थींदी मुलाक़ात नए शो में नई रेसिपी सां गॾु।
पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं ईद ते ईअं ई ख़ुशियूं वधाईंदा रहो ऐं मज़ेदार क़िस्म जा खाधा खाओ ऐं पंहिंजे प्यारनि खे बि खारायो। त मूंखे इजाज़त ॾियो, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।